अस्सलाम वालेकुम। अॼु आहे सूमर 3 जनवरी ऐं टाइम थिया सुबुह जा 9:45। हाणे ज़हरा कमु करे हली वई ऐं अॼु खां ख़ैर सां स्कूल खुली विया आहिनि त सुराण बि स्कूल वई आहे ऐं मां सवेर खां जेको आहे पंहिंजे उन रूटीन ते अची वई आहियां। रोज़ानो जेको मां एक्स्ट्रा थोरो रेस्ट करे वठंदी हुअमि या सुम्ही वठंदी हुअमि उहो हाणे ख़तमु। सो हाणे मां बि अलर्ट त जेसि ताईं ज़हरा हिते कमु पई करे त मां पंहिंजी एम्ब्रॉयड्री कंटिन्यू कई ऐं एतिरा ॾींहं हीअ मां कोन पई इनखे भर्त खे भरियां, इहो ईअं जो ईअं छॾियल हो। सो अॼु खां इहो स्टार्ट आहे ऐं हाणे मां कंदमि खीर वारे जो इंतज़ारु। उहो तक़रीबन 10-10:15 बजे अची वेंदो आहे ऐं उनखां अलावा मूंखे अॼु ॿाहिरि ॾाढा सारा कम आहिनि। स्पेशली चांवर ख़तमु थी विया आहिनि ऐं चांवर मां 2 महीननि जा वठी रखंदी आहियां हमेशह, त अॼु उहे वठणु वेंदमि। कुझु ॿिया बि 2-3 कम आहिनि साॻी साइड ते, सो इहो सिलसिलो हलंदो। फ़िलहालु मां सोचां थी त कल्ह जेके मां रिलीअ जूं कुझु टुकड़ियूं कटिंग करे रखियूं हुयूं उन्हनि खे मां ॻंढे वठां। 10:30 थिया आहिनि ऐं मां आई आहियां ॿाहिरि ऐं वञा थी हाणे ॿाहिरियां सॼा कम करे ईंदमि इनशाला। ॿाहिरि निकिरंदी आहियां त पोइ हिननि जी सार संभाल ज़रूरु लहंदी आहियां ऐं हिन महिल उस कोन्हे, कंहिं महिल जुड़ आहे, कंहिं महिल हल्की धुंधली उस आहे, ठीकु ठाक सीउ आहे, पर कमकारियूं जेके बि आहिनि उहे करणु ज़रूरी आहिनि। सो मां वञा थी उहे सॼा कम पंहिंजा करण जे लाइ, वरी वापसि अची मिलूं था। मां वापसि अची वई आहियां, 11:30 थिया आहिनि ऐं चांवर वरितमि। चांवर मां 2 महीननि जा गॾु वठंदी आहियां त वठी आयमि। ब्रेड ख़तमु थी वई। अॼु मां मच्छी वरिती, पूरी सॼी मच्छी। इहा इलाही ॾींहंनि खां सेल मच्छीअ जी फरमाइश हुई मुख़्तलिफ़ व्यूअर्स जे तरफ़ां ऐं इन जी मुंहिंजी वीडियो ठहियल बि कोन्हे, त मां इहा वठी आई आहियां। पोइ हाणे अंदाज़ो न आहे त अॼु पचाईंदमि या सुभाणे पचाईंदमि। फ़िलहालु त हिनखे धोई लूणु ॾींदमि। उनखां अलावा ही डिस्पोज़ेबल दॿा ॾियणु वठण में सहूलियत थी वेंदी आहे ॾाढी ऐं प्लस वुडन स्टिक्स, सिंपल नंढी साइज़ जूं आइसक्रीम स्टिक्स जीअं हूंदियूं आहिनि उहे बि वठी आयमि। सो हाणे थोरो साह पटींदमि, कुझु खाईंदमि पीअंदमि, पोइ कमु कंदमि। मुंहिंजी हिकिड़ी प्यारी व्यूअर ज़हरा आई पंहिंजी माउ सां गॾु पंहिंजे कंहिं कम सां, त हीअ पंहिंजो वॻो ॾेई वई आहे शादीअ जो, हिकिड़ो फस्ट क्लास ॾाढो प्यारो वॻो आहे ऐं हिकिड़ो हीअ वॻो जेको बि कंहिंजी शादीअ में ॾियणु जहिड़ो आहे। सो इनशाला जंहिंजो नसीबु हूंदो हीअ ख़ूबसूरत जोड़ा उन्हनि ताईं वञी पहुचंदा। थैंक यू सो मच ज़हरा, अलाह साईं ख़ुशि रखेव ऐं अञा घणो ॾेव। 1:30 थियो आहे ऐं हीअ हलीम पियल हो जेको असां पचायोसीं सैटरडे ते ट्रेवनी वारो। सो मां लंच में इहो ई थी खावां ऐं उनखां अलावा मां हिते चांवर, वाङण, पटाटा ऐं टमाटरनि जी मिक्स फ्राइड जेको आहे भाॼी, इन्हनि सभिनी शयुनि जूं रेसिपीज़ मौजूदु अथव अगरि ॾिसणु चाहियो त। सो मुंहिंजो लंच इहो ई आहे। ज़ाहिर आहे एतिरो हलीम खाईंदमि त उनखां पोइ मूंखे मानी या ॿी कंहिं शइ जी ज़रूरत कोन पवंदी ऐं हीअ कमु करण खां पोइ पढ़ंदमि नमाज़। सुराण त अॼु ईंदी 2 बजे खां पोइ, छो त स्कूल खुली विया आहिनि। त पोइ जॾहिं उहा ईंदी त डिसाइड कंदासीं। राति जो जेको चाइनीज़ खाधो पचायो हो, चिकन चिली विद ग्रेवी ऐं चाइनीज़ राइस, त उहे पिया आहिनि अञा ताईं। त ॾिसां थी अगरि सुराण मानी खाईंदी त मानी पचाए ॾींदीमांसि, अगरि उहे चांवर खाईंदी त पोइ चांवर ई खाईंदी। 3:30 थिया आहिनि मंझंदि जा ऐं मां 3 बजे लाइव आई हुयमि पंहिंजे फेसबुक पेज ते, नसरीन वफ़ाई न, उहो त मुंहिंजो ॿियो पेज आहे, क्रिएटिव हैंड्स बाय NW, ठीकु आहे। उन ते मां हीअ सेखारे चुकी आहियां हिकिड़ो ऑर्गेनाइज़र। इहो ठाहियो हींअर मुंहिंजो सॼो सामान हिते फैलियल पियो आहे ऐं ॾाढी मां ख़ुशि थी थियां, शुक्र अलाह जो त अॼु कामयाबीअ सां मुंहिंजो सेशन जेको बि हुयो पूरो थी वियो ऐं मूंखे उन में काई ख़ासि एॾी परेशानी कोन थी। सो हाणे त कलाक खनि आराम ज़रूरु कबो। 3:30 थिया आहिनि, 4:30 बजे ईंदी 3 पहिरीं जी आज़ान, त उन महिल अचे नमाज़ पढ़ी पोइ ॾिसां थी अगरि वॉक जहिड़ी ॿाहिरि मौसम हूंदी त वॉक करणु वेंदमि, न त अलाए छा कंदमि। 5 थी चुका आहिनि ऐं सीउ इलाही ऐं मां 3 पहिरीं जी नमाज़ खां पोइ चांहि थी पीआं ऐं पोइ इन जो मतिलबु इहो ई आहे त मां सॼी राति जाॻंदमि। सो ब्रेड सेकींदमि, टोस्ट स्लाइस मुंहिंजो फेवरेट ऐं चांहि, हीअ हिन महिल मुंहिंजो सफ़र आहे। इहे मुंहिंजा हाल आहिनि चांहि पी ऐं मां अची वापसि पंहिंजे हंध में सुम्ही आहियां ऐं हाणे सांझीअ जी आज़ान जो इंतज़ारु थी कयां। सांझी नमाज़ पढ़ी पोइ तव्हां सां ॻाल्हाईंदमि, कचहरी कंदमि अॼु इनशाला।
6:30 थियण वारा आहिनि ऐं असांजी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हाणे तव्हां सां थोरी देरि कचहरी कंदमि। डिनर जो टाइम जेको आहे अञा थोरो परे आहे, ज़ाहिर एॾो सवेर राति जी मानी न खाईंदा आहियूं असां, 7:30 8 बजे ताईं खाईंदा आहियूं। त पचाइणो बि कुझु न आहे, छो त मंझंदि जेका मां भाॼी पचाई उहा उहा ई पई आहे, तंहिंजे करे कुझु महिनत न आहे करणी वधीक, मानी पचंदी बसि। ऐं उनखां सवाइ हाणे तव्हां सां कचहरी करे गपशप करे पोइ वेही मां कंदमि कटिंग। सुबुह मां रिली जा जेके कटियल टुकड़ियूं हुयूं उहे सिबियूं त हिकिड़ो एक्स्ट्रा ब्लॉक ठहियो ऐं कुझु टुकड़ियूं जेके कटियल पियूं आहिनि कुझु कटींदमि। इहो सिलसिलो ईअं हलंदो रहंदो। ऐं मज़े जी ॻाल्हि इहा त अदी शाहीन लतीफ़ मुंहिंजे ख़्याल में कमेंट कयो त आख़िर केतिरियूं रिलियूं गिफ्ट में ॾींदो, हाणे सेल कयो त असां जहिड़ा सुस्त माण्हू बि वठनि। सो ॻाल्हि इहा आहे त हिन खां पहिरियों जेके 7 8 अलाए घणियूं रिलियूं सिबियमि उहे सभु गिफ्ट में ॾिनमि। कुझु अम्मा खे, भेणुनि खे, कुझु धीअ खे, कुझु पुट खे, उहे सभु वयूं। उनखां पोइ हाणे जेके ठाहियां थी, स्पेशली हीअ जेका शुरू कई अथमि हाणे नई रेड ऐं ग्रीन, त इहा मां सुञाण जे लाइ थी ठाहियां, त उहा उनजी आहे। ऐं ॿियो त पंहिंजे घर मां मूं वटि हाणे रिलियूं थोरियूं बचियूं आहिनि। इलाही सारियूं मां हैदराबाद खां शिफ्ट थींदे त घणो हिसो रिलियुनि जो मां बसि ॾेई आई हुअमि कंहिंखे न कंहिंखे हेॾां होॾां करे। ऐं हाणे वरी 4 रिलियूं कढियमि ॻोठ जे लाइ, ॻोठ वारे घर जे लाइ। उहे यूज़ड आहिनि सभु, उन्हनि में नई काई बि न आहे, पर उहो ॾाढी सुठी कंडीशन में क़ाबिल इस्तेमालु। ज़ाहिरी ॻाल्हि आहे त गंद फित त मां घर में ॻोठ वारे में न मोकिलींदमि, त 4 उहे बि निकितियूं त हाणे यकीननि मूंखे बि खपनि। ऐं मां हाणे इन चकर में आहियां त नयूं नयूं रिलियूं ठाहियां पंहिंजे लाइ, ऐं जेके पहिरियों खां ठहियल आहिनि उहे हेॾां होॾां करे छॾिया, ॾेई छॾिया। सो इहो किसो आहे त चेंज त खपंदो आहे न, थांव बदिलाईंदा रहंदा आहियूं, कपिड़ा केॾा था चेंज कयूं, नवां सिबरायूं था, पुराणा ॾेई था छॾियूं। पुराणे सां मक़सदु इहो न आहे त को फाटल या बेकार न, मतिलबु जेके पहिरियों वारा, पुराणो माना पहिरियों वारा, पहिरियों वरितल। सो शौक़ु आहे ॾाढो, ऐं मां तव्हां सां शेयर बि इन लाइ कंदी आहियां त कंहिंखे इहो शौक़ु पैदा थिए। अदी समीना कुशन्स कवर ठाहिणु शुरू कया हुआ मुंहिंजा कवर ॾिसी, पोइ अलाए पूरा कई अलाए न। अगरि अदी समीना हीअ ॾिसंदी हुजे वीडियो ऐं मुंहिंजो ई मुंहिंजी हीअ ॻाल्हि ॿुधंदी हुजे त मूंखे ज़रूरु जवाबु ॾिए। त मां चाहियां थी शौक़ु थिए तव्हां सभिनीनि खे। न आख़िर इंसानु सॼे ॾींहं में छा थो करे, ठीकु आहे घरनि जा कमकारियूं ज़िमेदारियूं ॿार बच्चा सभिनीनि खे आहिनि, असां बि निभायो आहे सॼी उमिरि, पर इहे ॾाढियूं मज़े जूं शयूं आहिनि। ॿियो त सियारो मज़ेदार, हाणे चांहि बि पीती अथमि शाम जो। अगरि मां 3 4 बजे ताईं पी छॾियां न, पोइ मुंहिंजी निंड न फिटंदी आहे, पर 5 बजे खां पोइ सम्झो ॼण मां हथ सां फिटाए छॾी पंहिंजी। नंढे हूंदे बि मुंहिंजो इहो हूंदो हो त जॾहिं एग्ज़ाम्स हूंदा हुया त मां शाम जो चांहि पी छॾींदी हुअमि, त जीअं मां राति जो देरि ताईं पढ़ां। हिकिड़ो दफ़ो त एॾी अचे परेशान थियमि, मूंखे यादि न आहे, फस्ट ईयर जो एग्ज़ाम हुयो, इंटर जो हुयो, त अलाए 1 2 थी विया, मूंखे निंड न पई अचे, अलाए छा पियो थिए, ऐं सफ़ा बीमार पई थियां। आख़िर मुंहिंजी ॾाॾी जाॻे पई उन महिल, मां उनखां अधु टेबलेट निंड जी वठी, उहा मां खाई पोइ सुम्हियमि। त मां चयमि त अलाए हुन मूंखे टेबलेट असरु कयो अलाए न कयो, अलाए ॼाणे, पर मूंखे वरी इहो टेंशन हो ईअं न हुजे त टेबलेट खाई सुम्ही पवां त सुबुह जो उथां ई न। सो बहरहाल इहो त थींदो रहंदो आहे। त सियारो आहे ज़बरदस्तु, शाम जो ऑटोमेटिकली मुंहिंजी दिलि चाहींदी आहे चांहि पीअण, जीअं थधि आहे तीअं चांहि, ऐं जीअं गर्मियूं ईंदियूं तीअं इहो 1 कप बि सुबुह वारो अधु कप थी वेंदो आहे तक़रीबन। जेके सिहतमंद आहे हो अलाह साईं उन्हनि खे सिहतमंद रखे हमेशह। त खाइण पीअण जी उमिरि अथव, खाइण पीअण जो वक़्तु अथव, ख़ूब मज़े मज़े जूं शयूं, बुसियूं, हलवा ऐं देसी गिह जा पराठा सभु कुझु खाई था सघूं, पर उन सां गॾु गॾु एक्सरसाइज़ या वॉक कयो। एक्सरसाइज़ अगरि कंहिंखां न बि पुॼे थी त वॉक करणु त हिकिड़ो आसानु कमु आहे। घर खां ॿाहिरि निकिरी वञो, स्पेशली मर्द माण्हू, ऐं औरतूं बि अगरि ॿाहिरि सहूलियत आहे त वाह वाह, जे नाहे त केॾो बि नंढो घर हुजे न, पंहिंजे लाइ टाइम कढो, उते बीठे बीठे कयो, उते थोरी एरिया में वॉक कयो। ऐं जेके बीमारियुनि जिन खे अलाउ कोन्हे इहो सभु कुझु खाइणु, कोलेस्ट्रोल प्रॉब्लम आहे या शुगर आहे या जेको बि आहे, त उन्हनि खे बि लाज़मी वॉक करणी आहे, एक्सरसाइज़ करणी आहे, जान उन्हनि जी कोन छुटंदी ईअं। ऐं रहियो सुवालु खाइण पीअण जो, ऐश करण जो, त उहो मिड़ई थोरो थोरो चोरी करे कॾहिं खाई वठिबो आहे, उहो हुनखे घणो नथो खाई सघिजे। पर मां इहो चवंदी आहियां त जेको वॉक करे थो ऐं एक्सरसाइज़ करे थो उहो खाई पी सघे थो, ठीकु आहे। बाक़ी बदपरहेज़ी त कंहिं बि सूरत में अलाउ कोन्हे। एक्सट्रीम ते कंहिं बि शइ खे तव्हां खाईंदव, इस्तेमालु कंदव, उहा तव्हांखे नुक़सानु ॾींदी, चाहे तव्हां केॾा बि सिहतमंद हुजो।
ऐं सिहतमंद माण्हू बि जेकॾहिं रुॻो वेठो खाए अहिड़ियूं हेवी शयूं ऐं चुरे पुरे कुझु बि न, त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनजे लाइ बि उहे शयूं नुक़सानदेह आहिनि। पर जॾहिं इंसानु कमु करे थो, खाए पीए थो, हले जुले थो, त उहो उनखे इस्तेमालु थो करे उन खाधे खे। ॾिसो पहिरें ज़माने में चवंदा त जिन माइनि जा ॿार ॼमंदा गिह जा ढुक भराईंदा उन्हनि खे, गिह, ठीकु आहे। सो ऐं वटा भरे गिहनि जा पीआरींदा हुआ ऐं आम तौर ते इहो ई सॼो ई खाधो हूंदो हुओ खाइण जे लाइ, देसी गिहु इहो ई हलंदो हुओ ऐं भुसरियूं ऐं कुटियूं ऐं इहे सभु। पर उन्हनि जो हज़म थी वेंदो हुओ, छो त उन्हनि खे जिस्मानी कमु घणो हूंदो हुओ। नलका हथ सां हलाईंदियूं हुयूं मायूं या मर्द, ठीकु आहे, ऐं कपिड़ा हथ सां धोईंदियूं हुयूं ऐं अन्न छाणींदियूं हुयूं, कुटींदियूं हुयूं, पीसींदियूं, जंड हलाईंदियूं हुयूं ऐं घर वॾा हूंदा वॾा वॾा अङण ॿुहारींदियूं। उन्हनि जो उहो जेको खाधो हूंदो उहो सॼो हज़म थी वेंदो। अॼुकल्ह असांजो मसइलो इहो आहे त असां जीअं पोइ तीअं रिच फूड खाऊं था, जंक फूड खाऊं था, चुरपुर आहे कोन, हिकिड़े हंधि वेठा आहियूं, नंढा घर थी विया आहिनि, उन घर में कोई घुमण फिरण जी जाइ बि घटि आहे, तंहिंजे करे उहो बि छुटो। ॿियो हर कमु जेको आहे मशीननि सां थो थिए, बटण दॿाइण सां, त उहा असांजी ज़िंदगीअ मां जेको जिस्मानी महिनत हुई उहा वई आहे ख़तमु थी। तंहिंजे करे असां थोरो बि अगरि कुझु खाऊं था एक्स्ट्रा, कुझु बदपरहेज़ी थी वञे त उहा असांजी ॻिचे थी पइजी वञे। त ॻाल्हि सॼी इहा ई आहे त ज़रूरु वॉक कजे, कमकारियूं कजनि, उथिजे वेहिजे घर में, चुरपुर जारी हुजे, हरकत में बरकत आहे। सो सियारे खे तॾहिं ई इंजॉय करे सघिबो, या कंहिं बि मौसम खे, या इन पूरी ज़िंदगीअ खे तॾहिं इंजॉय करे सघिबो जॾहिं असां एक्टिव रहंदासीं। बाक़ी पियो हुजिजे, चुरिजे पुरिजे न, ऐं चाहिजे त मुंहिंजी सभु मर्ज़ी पूरी थिए, त इहो ॾाढो मुश्किल आहे। सो मर्ज़ियूं अलाह सभिनी जूं पूरियूं करे, मुरादूं पूरियूं करे, पर इंसान खे अलाह साईं अकुल बि ॾिनो आहे त थोरो उनजो इस्तेमालु बि करे। सो सियारे जो ॾाढो मज़ो आहे, सची ॻाल्हि आहे। जेको बेस्ट 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 मज़ो आहे सभिनी खां वधीक उहो सवड़ जो आहे। सो हंध में हिकु दफ़ो गिरो त ॿाहिरि निकिरण जी दिलि न चाहींदी आहे। सो बहरहाल इलाही छा अक्सर हंधनि ते गैस आई ई कोन, त वीचारनि माण्हुनि खां उहो हीटर जो मज़ो बि वियो आहे। ऐं शुक्र आहे अलाह जो त अञा हिते एॾो सीउ न पियो आहे जो असांखे हीटर ॿारण जी नौबत अचे। ॿियो त काठियूं कोयला बि एॾा महांगा थी विया आहिनि जो इंसान खां इहा अयाशी बि ॼण ज़रे घटि हथनि मां निकिरंदी थी वञे। त बहरहाल रहणो त नई जहान में आहे, सो पंहिंजे लाइ के न के ज़रिया ॻोल्हे वठिबा, के न के तरीक़ा कढी वठिबा। ऐं शुक्र अल्हम्दुलिल्लाह असां वटि लाइट न वेंदी आहे, सॉरी गैस न वेंदी आहे। त मां पई चवां त जेकॾहिं असां वटि गैस हली वञे न, त मां कॾहिं बि गैस जो सिलेंडर न वठंदमि। मूंखे किचन में मूंखे ॿिनि शयुनि खां ॾाढो भउ थींदो आहे, हिकिड़ो गैस जो सिलेंडर, ॿियो प्रेशर कुकर। मुंहिंजो असुलु उन्हनि खां साह निकिरंदो आहे, इहा शइ किचन में हुजे त मां वञा ई न। सो छो त अहिड़ा मुंहिंजा हादसा ॿुधल आहिनि ऐं हिकु ॿिनि माण्हुनि खे ॾिठल बि आहे जिन सां इहे हादसा थिया आहिनि। त इन करे आहे त अलाह निगहबान, जंहिंखे जेको क़िस्मत में लिखियलु आहे उहो थिए थो, पर हिकिड़ो ख़ौफ़ वेहिजी वेंदो आहे दिलि में। सो मां चयो त सिलेंडर त मां वठंदमि कोन। मुंहिंजे घर में जेको ॿाहिरि अङण में हिकिड़ो रफ एरिया आहे सिमेंटेड, मां चयो इन ते मां काठियुनि वारो चुल्हो ॿारींदमि ऐं इन ते वेही मां मानियूं पचाईंदमि, बाक़ी मां गैस जो सिलेंडर न वठंदमि। सो कचहरी अॼु इलाही थी वई, ईअं ॻाल्हि मां ॻाल्हि निकिरंदी वेंदी, कचहरी वधंदी वेंदी। सो ॻाल्हियुनि खे कयूं था हिते ख़तमु। अॼु जो व्लॉग सुबुह सवेर भर्त भरियमि, दिलि ख़ुशि थी, थोरी रिलीस बियमि, ॿाहिरां जो कमु करे आयमि, घर जा अंदरां जा कमु कयमि, पंहिंजे फेसबुक पेज जे लाइ क्राफ्ट जी वीडियो ठाहियमि, उन ते ॾाढी ख़ुशि आहियां मां। सो यकीनन उहे तव्हां सभई ॾिसी सघंदव, क्रिएटिव हैंड्स बाय NW, इहो मुंहिंजो फेसबुक पेज आहे ऐं उन ते मां एक्टिव आहियां अॼुकल्ह ज़ोर शोर सां। ऐं यूट्यूब त आहे ई आहे, तव्हां सभिनीनि सां राब्तो रहंदो इनशाअल्लाह। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, सलामत हुजो, अलाह साईं तव्हांखे हमेशह सुखियो रखे। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं। सो इनशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह भाई।